करूं ठीक है। हाणे प्रोनाउन की डेफिनेशन लिखी से उन जो पहिरियों काइंड जेको हुयो असां उहो बि लिखियोसीं ठीक है। पहिरियों पर्सनल प्रोनाउन, अॼु उन जो ॿियो काइंड आहे रिफ्लेक्सिव प्रोनाउन। कहिड़ो ॿियो नंबर काइंड अथसि रिफ्लेक्सिव प्रोनाउन, जेके सिंधी में चवंदा आहियूं ज़मीर मुश्तरक। मुश्तरक लफ़्ज़ जी माना आहे ॻंढियल। मुश्तरक लफ़्ज़ जी माना छा आहे ॻंढियल या मिलायल, उनखे माना असां इन लफ़्ज़ खे मुश्तरक चवंदा आहियूं। हाणे डेफिनेशन आहे इंग्लिश में such pronoun which shows the relation to a subject and becomes object itself in a sentence is called a reflexive pronoun। हाणे इंग्लिश में डेफिनेशन हुई, हाणे सिंधी जा ट्रांसलेट अहिड़ो ज़मीर जेको जुमिले में फ़ाइल सां ॻांढापो ॾेखारे ऐं ख़ुदि मफ़ऊल बणिजे। हाणे छा थो चवे जेको फ़ाइल सां ॻांढापो ॾेखारे ऐं ख़ुदि मफ़ऊल बणिजे त उनखे ज़मीर मुस्तरक चइबो आहे। एग्जांपल हाणे माय सेल्फ, हाणे प्रोनाउन में असां चऊं था आई ठीक आहे, आई हुई यू हुई शी चऊं पिया नी। हाणे आई खे असां छा में चेंज कंदासीं माय सेल्फ में कंदासीं, जे हुई हूंदो त उनखे छा में कंदासीं अवर सेल्फ में कंदासीं, जेकॾहिं यू हूंदो त उनखे छा में कंदासीं योर सेल्फ या योर सेल्फ में ठीक आहे। हाणे ही हूंदो त हिम सेल्फ, शी हूंदो त छा में थींदो रिफ्लेक्सिव प्रोनाउन में हर सेल्फ में, इट हूंदो त इट सेल्फ में, दे हूंदो त दे में, सेल्फ में ठीक आहे। ॻाल्हि सम्झ में अचे। हाणे जुमिले में कीअं अची सघे थो आई हर्ट माय सेल्फ विद द नाइफ, I hurt myself with the knife, माना मां पाण खे चाकूअ सां ज़ख्मी कयो, आउं पाण खे चाकूअ सां ज़ख्मी कयो। हाणे को पुछे त हिन में माय सेल्फ छा आहे त असां चवंदासीं रिफ्लेक्सिव प्रोनाउन आहे, सेंटेंस में इहो यूज़ थींदो ठीक आहे। ॻाल्हि सम्झ में अची वई। उन खां पोइ टे नंबर ते काइंड अथसि उहो डिस्ट्रीब्यूटिव प्रोनाउन अथसि, डिस्ट्रीब्यूटिव प्रोनाउन। हाणे इन सिंधी छा आहे ज़मीर तक़सीम, तक़सीम माना त दिन विरासत जीअं करबी आहे। हाणे ज़मीर तक़सीम, हाणे डेफिनेशन आहे चए थो द प्रोनाउन which shows that things or persons are taken singly ठीक है और in separate groups is called distributive pronoun। हाणे सिंधी में ट्रांसलेट अहिड़ो ज़मीर जेको ॾेखारे त शयूं या शख़्स अकेला या मुख़्तलिफ़ ग्रुपनि में, छा थो चए शयूं या शख़्स अकेला या मुख़्तलिफ़ ग्रुपनि में हुजे, या अकेली का शइ हुजे या मुख़्तलिफ़ ग्रुपनि में ॾेखारिया वेंदा आहिनि या ॾेखारिया विया आहिनि त उनखे ज़मीर तक़सीम चइजे थो। हाणे एग्जांपल ईच माना हर हिक खे, ईच माना हर हिक खे या हिक खे ठीक आहे। ईच ॿियो हूंदा ईच अदर हिक ॿिए ठीक है, वन एंड अदर हिक ॿिए ठीक है, हिन जी माना इहा आहे। हाणे ही जेके लफ़्ज़ आहिनि इहे छा आहिनि डिस्ट्रीब्यूटिव प्रोनाउन आहिनि। हाणे जुमलनि में कीअं ईंदा, सेंटेंस में असां हिनखे कीअं इस्तेमालु करे सघूं था। चलो टू बॉयज चीटेड ईच अदर, टू बॉयज चीटेड ईच अदर माना ॿिनि छोकिरनि हिक खे हर हिक खे ठगियो, ॿिनि छोकिरनि हर हिक खे ठगियो ठीक है। हाणे ईच अदर जेको आहे ईच अदर ठीक है, ॿिनि बॉयज हिक ॿिए खे ठगियो। उन खां पोइ जेको ॿियो आहे जुमलो ऑल द मुस्लिम्स आर ब्रदर्स टू वन अनदर, सभई मुस्लमान हिक ॿिए जा भाई आहिनि। नंबर 2 सेंटेंस आहे each of us has won the prize, each of us has won the prize माना असां मां हर हिक इनाम खटियो, असां मां हर हिक इनाम खटियो। हाणे हे जेको हिते ईच अदर आहे ठीक आहे, ॿिनि शख़्सनि या ॿिनि शयुनि जे विच में यूज़ थींदो आहे। ईच जे अदर जेको आहे उहो ॿिनि शख़्सनि या ॿिनि शयुनि जे विच में इस्तेमालु कंदा आहियूं। हिते जेको ई वन एंड अदर आहे ठीक आहे, वन एंड अदर ही जेको आहे ॿिनि खां वधीक शयूं हुजनि, ॿिनि खां वधीक शयूं जिन खां ॿिनि खां वधीक शख़्स हुजनि उन्हनि सां असां इस्तेमालु छा कंदा आहियूं वन एंड अदर। वरी जेको ईच आहे ठीक आहे, ही सिर्फ़ हिक शइ या हिक शख़्स लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। ॻाल्हि सम्झ में अचे, हीअ हिक शख़्स या हिक शइ लाइ इस्तेमालु थींदो। ही जेको आहे ॿ शख़्स हुजनि या ॿ शयूं हुजनि
वन ऐं अनदर जेको आहे उहे ॿिनि खां वधीक शयूं हुजनि या शख़्स हुजनि उन्हनि सां इस्तेमालु कंदासीं। ठीकु आहे, ॻाल्हि सम्झ में अची वई।